गुल हसन बादशाह की कहानी। कि बादशाह के इतनी पुट जाओ, शहजादो अज नंढो सुभाण वॾो। नेठ अची जवान थियो तॾहिं बादशाह संदसि शादीअ जो सायो कयो, पर जॾहिं उन ॻाल्हि जी शहज़ादे खे ख़बर पई तॾहिं पीउ खे चयईं त बाबा साईं, मूं ज़ालनि जी बेवफ़ाई जो तमामु घणियूं ॻाल्हियूं ॾिठियूं ऐं ॿुधियूं आहिनि, तंहिं करे पको इरादो कयो अथमि त सॼी उमिरि शादी असुल न कबी। हाणे तव्हीं इहा गणती न कयो। बादशाह खेसि घणो ई सम्झायो, पर शहज़ादो असुल पंहिंजे तां कोन लथो। नेठि पीउ जे घणे ज़ोर ते एतिरो चयाईं त जे हरू भरू अव्हां जी इहा मर्ज़ी आहे त पोइ मूं लाइ कीअं अहिड़ी छोकिरी जी ॻोल्हा करियो जा हिकिड़े ॾींहं जी जावल हुजे। उहो ॿुधी बादशाह दिलि में चयो त इहो बि चङो, इहा छोकिरी बि 10-12 वरनि में जवान थी वेंदी ऐं पुट जी उमेद ॾिसण जहिड़ो थी पवंदुसि, तो आख़िरकार कोशिशि करे कि मासूमड़ी सिज जायल छोकिरी हथ कयऊं। उन छोकिरीअ खे हिकिड़े बंद महलात में निपाइण लॻा। उन महलात में कंहिं मर्द माण्हूअ खे बि वञण जी इजाज़त कान हुई। माण्हू पर महलात किथां कंहिं नर पखीअ खे बि पर हणण जी इजाज़त कान हुई। महलात खे रुगो हिकिड़ो दरवाज़ो हो, जंहिं मां हिकिड़ी पीर सन माई महलात में अची छोकिरीअ खे रोज़ानो सबक़ ॾेई वेंदी हुई। हेॾां ही शहज़ादो ॾाढियूं मौजूं माणियो फिरियो घुरियो, ॾींहुं राति छोकिरीअ ते वाही बणियो वेठो। ॾींहुं गुज़रे देरि कान थी लॻे, छोकिरी अॼु नंढी सुभाण वॾी, नेठि अची जवान थी, पर हिन बंद खाने में रहंदे हिन कॾहिं बि शहज़ादे खां सवाइ ॿिए कंहिं मर्द माण्हूअ जो मुंहुं ई कोन ॾिठो। शहज़ादो छा कंदो हो जो ॿाहिरि वञण महिल खेसि जवाई कणिक गॾे हिकिड़ी छॼ में विझी ॾेई चई वेंदो हो त शाम ताईं कणिक जुदा ऐं जव जुदा करे मानी पचाए रखजांइ। छोकिरी वीचारीअ जो सॼो ॾींहुं उन में गुज़री वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादीअ ख़्यालु कयो त आख़िर ही शहज़ादो रोज़ वञे काॾे थो। ॿार ज़रूर के वधीक मज़ा आहिनि, पर उहे बि ॾिसजनि त ॾिसजनि कीअं। नेठि दिलि में पको ख़्यालु करे माड़ीअ ते चढ़ी वई ऐं माड़ीअ ते चढ़ी खणी जो निगाह करे त वाह माशाअल्लाह, महलात जे हेठां थोरे पंध ते दरिया पियो वहे ऐं किनारे ते हिकिड़ो जहाज़ बीठो आहे, जंहिं ते शहज़ादे खां बि वधीक सुहिणो जवान चकर पियो हणे। छोकिरीअ उन खे ॾिसी त ॾाढी हैरान थी वई त दुनिया में ख़ासि शहज़ादे ऐं अध्याणी जेका हुअसि ओड़ी उन खां बि वधीक हिकिड़ो माण्हू आहे जेको तमामु सुहिणो आहे। तो उन खे ॾिसी हैरत में पइजी वई। उन सुहिणे जवान खेसि ॾिसी वरितो जो उहो को सौदागर हो ऐं उन ॾींहुं अची उते अची जहाज़ बीहारियो हुअईं। सो खेसि इशारो कयईं। हितां छोकिरीअ बि खेसि इशारे जो जवाबु ॾिनो। तीअं ते सौदागर तीर में हिकिड़ो ख़त लिखी महलात ॾांहुं माणियो। छोकिरीअ झटि करे उन जे जवाब में पंहिंजी सॼी हक़ीक़त लिखी मोकिलियसि। जा पढ़ी सौदागर इशारे सां चयसि त इजो थो तोतां मुसीबत लाहियां, तो छा कयईं जो जूअर ऐं कणिक जे अन्न जूं ॻूणियूं भराए कीअं अटकल सां हिन ॾांहुं मोकिलियूं, जिन मां उहा शहज़ादे लाइ रोज़ मानियूं पचाए रखंदी हुई ऐं विचड़ियल अन्न माड़ीअ तां हेठि हारे छॾींदी हुई ऐं वांदी थी वेठी सौदागर सां इशारनि में ॻाल्हियूं कंदी हुई। ईअं हिक ॿिए खे परियां ॾिसंदे ॾिसंदे केतिरा ई ॾींहं गुज़री वियनि। नेठि सौदागर ख़्यालु कयो त हाणे कीअं हीले बहाने सां हिन सां मिलणु घुरिजे। घणे सोच ऐं वीचार खां पोइ हिकिड़ी अटकल सुझी वियसि। तो यकदमि कुमी बिहारे लखचूरी दरिया जे कप खां वठी महलात ताईं हिकिड़ी सुरंग खोटाइण शुरू कयईं। जॾहिं सुरंग खोटिजी तयारु थी तॾहिं उन जा ॿई मुंहं अहिड़े नमूने बंदि करायईं जो कंहिंखे बि का ख़बर न पए। पोइ ॿई ॼणा रोज़ उन सुरंग जे वसीले हिक ॿिए सां पिया मिलंदा हुआ। कुझु वक़्त खां पोइ सौदागर वापसि पंहिंजे मुल्क वञण जो ख़्यालु कयो। इहा ॻाल्हि छोकिरीअ खे ॿुधाए चयईं त तोखे बि मूं सां हलणो पवंदो। जीअं त छोकिरीअ चयसि आऊं तोसां हलंदुसि ज़रूरु, पर हलण खां अॻु शहज़ादे खे हिकिड़ी सज़ा
ॾियणी अथमि, तंहिं करे तूं शहज़ादे खे सुभाणे जी दावत ॾे। पोइ हलिया हलंदासीं। ॿिए ॾींहं ते सौदागर शहज़ादे खे दावत ॾिनी। शहज़ादो बि सही संभरी जहाज़ ते आयो। उन वक़्तु छोकिरीअ जा संदसि ज़ाल हुई कपिड़ा बदिलाए गल ते हिकिड़ो हथरादू तिर ठाहे सुरंग जे रस्ते ते अची जहाज़ ते वेही रही। शहज़ादो घुमंदो फिरंदो जॾहिं छोकिरीअ जे वेझो आयो तॾहिं हैरान थी वियो त हीअ वरी हिते किथां आई। वरी बि ख़्यालु कयईं त माण्हू माण्हुनि जहिड़ा आहिनि, हीअ उहा साॻी न आहे। पर दिलि में हुरखुर थी पियसि। तो सौदागर खे चयईं त यार मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु थी पियो आहे, तो घरां थी इजो थो अचां। ईअं चई यकदमि हलादे मूं मोट खाधई। एतिरे में छोकिरीअ बि कपिड़ा बदिलाए तिर जो निशान वग़ैरह ढाहे सुरंग जे रस्ते अची महलात में वेही रही। शहज़ादो जीअं तकड़ में अंदरि अची ॾिसे त हीअ वेठी अन छड़े। हिनखे ॾिसी पक थियसि त हूअ का ॿी औरत आहे। सो यकदमि पंहिंजे ख़्याल खे बदिलाइण लाइ वरी बि जहाज़ जो रुख कयईं। छोकिरीअ बि शहज़ादे जे पुठ वराइण सां यकदमि साॻियो वेस पहिरें घड़ी खन में अची जहाज़ ते वेही रही। शहज़ादे खे छोकिरीअ जॾहिं सौदागर सां घणो हुजती ॾिठो तॾहिं पाण बि नाज़ सां खेसि निहारण लॻी। शहज़ादो हो पंहिंजनि जो चारी ऐं ॿियनि जो घोरियो, सो घड़ीअ में ई हिन सां अखि अड़ाए वेही रहियो। थोरी देरि खां पोइ सौदागर कीअं कम सांगे हिकिड़े पासे वियो। शहज़ादे खे वझ लॻी वियो। मिड़ेई बहाना बनाए ज़रे छोकिरीअ जे वेझो अची साणसि मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करण लॻो। संदसि इहे हरफनूं ॾिसी छोकिरीअ खेसि चवण लॻी, शहज़ादा मूंखे माइटनि खां ख़बर पई आहे त तो संग में मुंहिंजो भेणियो थी। इहो ॿुधी शहज़ादो ॾाढो शर्मसार थियो ऐं कंध खणी हेठि कयईं। एतिरे में सौदागर बि अची साहेड़ियो थी। यकदमि खेसि चयो त शहज़ादा हीअ मूंसां शादी करण खां इनकार करे थी ऐं चए थी त जेसीं ताईं मुंहिंजा अज़ीज़ इजाज़त न ॾींदा तेसीं ताईं शादी कान कंदुसि। अवीं हिन मुल्क जा मालिक आहियो, जे भलाई करे हिनखे उन लाइ हुकुम करियो त मुंहिंजी मुराद पूरी थिए। इहो ॿुधी छोकिरीअ विच में जवाबु ॾिनो त हाणे मूंखे ख़बर पई आहे त संग में हिन शहज़ादे जे आउं साली थियां। उन करे हीउ बि मुंहिंजो अज़ीज़ आहे ऐं खेसि आउं पंहिंजो वारिस मञां थी। जे मुंहिंजी शादीअ जी इजाज़त ॾींदो त आउं तयारु आहियां। उते शहज़ादे का वाह न ॾिसी छोकिरीअ खे शादीअ जी मोकल ॾेई पंहिंजे आॾो ॿिन्हीअ जो निकाह पढ़ायो। हिननि जो निकाह थी वियो। उते सौदागर शहज़ादे खां मोकिलाए जहाज़ खणी हकारियो। पर जॾहिं शहज़ादो महलात में आयो, छोकिरीअ जी खट ख़ाली ॾिठाई तॾहिं पेर न हेठां ज़मीन निकिरी वियुसि। हेॾां होॾां घणी झातियूं हणी पर कुझु बि कोन वरियुसि। महलात जी कुंड कुड़छ जाचींदे सुरंग जो मुंहुं हथ अची वियुसि, जितां कपिड़ा हटाए अंदरां ई अंदरां थींदो अची दरिया जे कप ते बीठो। पोइ त समूरी ॻाल्हि सम्झी वियो त छोकिरी सौदागर खणी वियो आहे, सो बि मुंहिंजी इजाज़त सां हाणे करे बि कुझु नथो सघां। तो ख्वारीअ जे टप खां दिलि जो सूर दिलि में रखी माठ करे। छोकिरी बि वॾी अक़लमंद हुई, जीअं शादी बि कई ऐं बादशाह खां मोकल वठी पंहिंजी शादी बि कयईं। पंहिंजे प्यार सां मिली। इन करे चवंदा आहिनि त औरतूं वॾियूं चालबाज़ ऐं अक़लमंद हूंदियूं आहिनि। तंहिं करे जेकॾहिं औरत पंहिंजीअ ते अचे त महल खे वीरान करण में देरि नाहे कंदी, ऐं जेकॾहिं पंहिंजीअ ते अचे त कखा ऐं घर खे महल बणाइण में बि देरि नाहे कंदी। तंहिं करे बादशाह वीचारा पिटे माठ करे वेही रहियो। काल वेठा कुझु वेठा